पैसा पढ़ पैसा भी पढ़ो खाली पे विकड़ी है ना पर तो पढ़ या पैसा विकड़ी वेट वेट बाहर कर गए थोड़ा गाल बोल कर कंप्यूटर चले दोस्तों असां हींअर वञी रहिया आहियूं हज़रत शेख टाले जी मज़ार ते तव्हांखे मज़ार ॾेखारींदासीं। हाणे एंटर पिया थियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मीर हसन सोलंकी तव्हांखे चयो मलाकड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब और शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु आउं हिते मौजूदु आहियां जिला ठटा शहर साकरे में हज़रत शेख टालो साकरे शहर में आहे। अॼु हिन जो ॿियो मलाकड़ो आहे। हिते मलाकड़ो सुबुह बि थींदो आहे, शाम बि थींदो आहे। उन खां पोइ तव्हांखे असां दुकानदारी ॾेखारींदासीं ऐं शेख के टाले जे तव्हांखे मज़ार ॾेखारींदासीं। पोइ असांजी मलाकड़े खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हाणे उन मज़ार की तरफ़ दोस्तों हाँ अल्लाह से दुकानदारी की तरफ दुकानदारी भी दिखाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह मेरे सना असां वक्त साईं शेख टाले जे मेले में घुमी रहिया आहियूं ऐं मेले में तमामु सुबुह जो पार में वॾी रश वॾी दुनिया जी तइदाद आहे ऐं मेले में घोड़नि जो रेस मलाकड़े जो प्रोग्राम थिए पियो। हाणे हिन वक़्तु असां मेले जी गलियुनि जे अंदरि वञूं पिया। तव्हां हीअ ॾिसो आबा थोरो ख़्यालु कजो डिगा भाई लॻंदी गाॾी। ऐं हाणे मेले में वञूं पिया घोड़नि जो रेस ॾिसण जे लाइ ऐं मेले में तमामु सुठी आफ़री वॾी खलकत शो लेनू इहो सभु कुझु आहिनि माशाअल्लाह। हीअ असांजो साकरे जे भरिसां मेलो आहे। हज़रत साईं शेख टाले रहमतुल्लाह जे मेले में वञी रहिया आहियूं असीं। दोस्तों असां शेख टाले के मेले के बाज़ार में घूमी रहिया आहियूं ऐं थोड़ी देर में अंदाज़ मलाकड़े तरफ मलाकड़े खां पहिरीं घोड़नि जो रेस आहे उते बि चकर ॾियां घुमराईंदासीं ऐं मेले जी बाज़ार आहे ऐं तव्हांखे बि बाज़ार ॾेखारींदासीं। सां गॾु इम्तियाज़ मंगलाड़ आहे ऐं इलाज ख़ासि आहे। तमामु बहितरीनु पहलवान आहिनि ऐं हाणे बाज़ार में चकर ॾिसणा ऐं दूसरा बाज़ार की तरफ वारा है दिल पूरे दिल पे बता दो हम गलत ना हम हेॾा बि न आऊं वरी हेॾा बि मेन बाजार सस्ता माल है। बाहर निकलना है।
नाजरीन नहीं आए मेले जी मेन बाजार बकरी 22 तारीख चलो छोटा फॉर्चूनर एतिरो पैसो कमायो आहे जो आप फॉर्चूनर डांस करणु शुरू करे छॾियो। हीअ साहिब जतोई जो दुकान पूरी मार्केट में वॾो डीलर सिंध जे अंदरि पुटु वेठो आहे हेलो मलाक अचो अचो मलाक ॾिसो हो बढ़िया बढ़िया जो नंबर सामने सही थी अच्छा कोई थी लो मलाक लगे सामने मलाक अब वसूली आऊँ खाया बात सही बात
वापारी हो वॾो हिन वक़्तु उहो जेको आहे साहिब जतई हे जेकी बि मार्केट आहे सभु हुन जा दुकान साहिब जतई जा ॾाढो दोस्त असांजो ऐं फोटो रिकॉर्डिंग ज़बरदस्त आहे पूरे सिंध जे अंदरि हिन जा दुकान हलनि था ऐं हर मेले में हिन जा दुकान हूंदा आहिनि हीअ हुनजो पुटु आहे हो हुनजा मुलाज़िम आहिनि हे वेठा आहिनि तव्हां ॾिसो ऐं कमाई बि माशाल्लाह पंहिंजी सिंधी थोरो सही नहीं विकिणे पियो नारेल कारो दोस्त या पानी में पिया मथां ठरो सब्जी खे नारेल जो पानी में पिया प्यारो दोस्त साहिब जतोई जो पुटु वेठो आहे ॾिसे जेकी मार्केट जे अंदरि जेका बि दुकान आहिनि सभु साहिब जतोई जा आहिनि हीअ हुनजो भाइटियो आहे सदाम जतोई पीको जतोई हेड़ा परवेज़ अली जतोई हे जेका बि दुकान आहिनि उहे माशूक़ हे जेका बि सिंगार आहिनि मेले में इहे सभिनी जतोई बिरादर जा आहिनि जतोई साहिब ख़ान जतोई वॾो डीलर आहे फोटुनि जो एवार्ड जो हिन खयो आहे मेले मंझि हिन मेले में एवार्ड हासिल कयो एतिरा पैसा कमाइण हाणे नचनि पिया बाज़ार में ख़बर न कमाइण में बि नची सघे थो कमाइण जी ख़ुशी में बि नची सघे थो ख़बर न छाजे करे ज़बरदस्त मेलो लॻो पियो असांजो यादि ऑनलाइन हुजे ऑनलाइन हेलो मलकाने का हाणे ॿ मल्लू आहिनि ॿिए जोड़ जो पहिरियों मल्लो पोइ वरी सभु वेही रहंदा पहिरें जोड़ वारनि खे घुराईंदासीं छो त साईं दीन मोहम्मद शेख साहब जो चवणु आहे त हेल साल भला मल आया आहिनि ऐं असांखे पहिरें जोड़ जो जेको मुक़ाबिलो आहे उहो ॿार जा पहलवान जेके महिमान उन्हनि जा ॾिसणा आहिनि हीअ असांजे दर जा भला पहलवान उन्हनि जो पहिरियों मल्लो थी वठनि तो बाकायदे रुस्तमन के घुराईंदासीं पहलवान बलोच पहलवान सदाम शीदी गुलाम सरवर लाचारी साहब बिल्ला वाह सदाम शीदी वाह गुलाम सरवर लाचारी साहब पैसो बिल्ला खानो में शोरो ऐं पहलवान दुरई सिकंदर दुरई बस सदाम बस भले में धक्केदार में वादा सीधी चले मता कार का तलकार पहले तो सीधी जी बस हां मनी बोलो जी बुद्धि
परे परे ड्राइवर मोहम्मद मुंजीर